बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नूरल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या शफीउल मुज़नबीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व औलिया उम्मतिहि व बारिक व सल्लिम। मदीने जा मीर सुण असांजा सजड़ा, मदीने जा मीर सुण असांजा सजड़ा, भर मुबारक पेर ही उम्मत तुंहिंजे आसरे, भर मुबारक पेर ही उम्मत तुंहिंजे आसरे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों कहिड़ा हालनि, ख़ुशि आहियो, ख़ैरा? यकीन आहे ऐं ईमान आहे त अल्लाह तबारक व तआला अव्हांखे सलामत रखंदो ऐं रब करीम हिन माह मुबारक रमज़ान करीम जूं रहमतूं, बरकतूं, सादतूं, रिफ़अतूं ऐं नेमतूं तमामु मुसलमाननि मोमिननि खे नसीब फरमाईंदो। दोस्तों अॼु मां चंद मिंट गुफ़्तगू उन्हनि नौजवाननि ऐं उन्हनि पिरी प्यारनि मुसलमाननि भाइरनि जे लाइ करणु घुरां थो, छो त लाज़मी आहे त फेसबुक ते अचणु को न को मक़सदु हुजे त उहो बहितरु आहे। फज़ूल वक़्त ते फेसबुक ते अचणु बेकार आहे या मैसेंजर ते या व्हाट्सअप ते अचणु बेकार आहे। लाज़मी आहे जेकॾहिं मुस्लमान भाउ जेकॾहिं फेसबुक ते, यूट्यूब ते या मैसेंजर ते, व्हाट्सअप ते अचे त को न को पैगाम खणी अचे ताकी अल्लाह तबारक व तआला उन पैगाम जे सदके तमामु मुसलमाननि मोमिननि जी इस्लाह फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला असां खे आख़िरत जो समर कठो करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु रमज़ान करीम जो 7हों रोज़ो ऐं पहिरियों जुमे जी राति आहे ऐं हिन वक़्तु पंहिंजे मदरसा शहीद सैयद शफ़ीक़ अहमद शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह कोटड़ी ज़िला जामशोरो सिंध पाकिस्तान खां तव्हां दोस्तनि सां गॾु आहियां। दोस्तो रमज़ान शरीफ़ उहो महीनो आहे जंहिंमें करोड़े अरबे मुसलमान मोमिन बख़्शिबा आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि मुसलमाननि भाइरनि खे पंहिंजे पाक घर में घुराईंदो आहे जेके 11 महीना भली पंहिंजे मथां केॾा बि गुनाहनि जा बार खणनि, भली चाहे हू फज़ूल वक़्तु विञाइनि, पर रमज़ान शरीफ़ जे अचण सां ई अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे गुनाहनि जे दफ़्तरनि खे मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके धोई छॾींदो आहे। लेकिन हीउ जेको रमज़ान शरीफ़ आहे असां मुसलमाननि मोमिननि जे लाइ तमामु हिकिड़ो ज़िंदगीअ में पहिरियों रमज़ान आहे जंहिंमें जेकॾहिं शहर निकिरूं था त वीरानियूं आहिनि ऐं मस्जिदुनि जे तरफ़ बि हुकूमत पाकिस्तान पाबंदी लॻाई आहे त तरावी घणे क़दुरु नथा पढ़ी सघो ऐं फ़ासिलो करे पढ़ी सघो था 3 फुट ते, किथे 6 फुट ते। ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा करोड़े करम आहिनि जंहिंमें मुफ्ती आज़म पाकिस्तान जा जेके उलमा अहले सुन्नत जा जेके मुतफ़िक़ आलिम दीन आहिनि जंहिंजे असां पोइ लॻायूं उन्हनि जे फ़तवा ऐं उन्हनि जे ॾिनल कौल ते अल्हम्दुलिल्लाह अमल कयूं पिया। ऐं मालिक जा करोड़े करम आहिनि त जन घरनि में कॾहिं ज़िंदगीअ में निमाज़ न थी, जन घरनि में कॾहिं ज़िंदगीअ में तरावी न थी, इहो बि रब करीम जो करम आहे त हिन वक़्तु हज़ारें लखें घरनि में अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान पढ़िजे पियो ऐं अल्लाह तबारक व तआला जी इबादत कजे पई, तरावी पढ़िजे पई। यकीन आहे त रब करीम हिन महीने में हीअ जेका दुनिया जे मथां आयल वबा आहे पंहिंजे महबूब जे सदके असांजो ईमानी अक़ीदो आहे त दूर फरमाईंदो। दोस्तो मां हिकु नंढड़ो पैगाम खणी तव्हांजे साम्हूं आयो आहियां, इहो आहियां छो त कोशिशि कयां थो त फज़ूल न ॻाल्हायां ऐं घणो बि न ॻाल्हायां, जेको बि ॻाल्हायां थोरो ॻाल्हायां। जीअं असांजो दोस्त बिरादर तरीक़त हिकु मिसाल ॾींदो आहे, तमामु प्यारो मिसाल ॾींदो आहे त लफ़्ज़ थोरा हुजनि फ़ाइदो उन में घणो हुजे। जीअं चवंदो आहे, मिसाल ॾींदो आहे त जेकॾहिं मोती आहिनि, मोती जेकॾहिं थोरा प्लेट में रखिबा त उहे ॾाढा सुहिणा लॻंदा, पर जेकॾहिं उन प्लेट में मोती घणा रखिबा ऐं जेकॾहिं प्लेट खां मोती निकिरी वेंदा त उहे बेसुरा लॻंदा। तंहिंजे करे कोशिशि कंदो आहियां त मां बि थोरा लफ़्ज़ ॻाल्हायां ताकी जेके दोस्त आहिनि बार बार जेकॾहिं को तनक़ीद न करे, छो त मूं में को इल्मु न आहे, न को अमल आहे, न को फ़हम आहे, न वरी को हाफ़िज़ आहियां, न वरी को कारी आहियां, न वरी को
छास नालो आमिल आहियां, आलिम आहियां, कुझु बि न आहियां। बसि आलिम बाअमल जी सोबत में आहियां, हाफ़िज़ बाअमल जी सोबत में आहियां। ऐं अलाह ताला जा किरोड़े करम आहिनि जो ग़ुलामीअ जो घटि जेको पियल आहे, महबूब मदीने वारे सरकार जी ग़ुलामीअ जो घटि जेको पियल आहे, वक़्त जे होस लजपाल सखी सरदार कंबर वारे हादी और रहनमा काबा व क़िबला जो, जंहिंजो तवसुल, जंहिंजो वसीलो, जंहिंजो सहारो वठी तव्हां दोस्तनि सां चंद जॾा फिॾा लफ़्ज़ पेश कंदो आहियां। ऐं कोशिशि बि कंदो आहियां त अलाह तबारक व ताला मूंखां जेको कुझु चवराए, हक़ ऐं सच चवराए ऐं ॿुधी करे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।